اللہ جی نعمتوں جو انعام رمضان۔ اعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم۔ رب اشرح لی صدری ویسر لی امری واحلل عقدۃ من لسانی یفقہوا قولی، لا حول ولا قوۃ الا باللہ العلی العظیم۔ اما بعد فقد قال اللہ تبارک و تعالی فی القرآن المجید والفرقان الحمید وقالہ الحق۔ بسم اللہ الرحمن الرحیم۔ یا ایہا الذین آمنوا اصبروا وصابروا ورابطوا۔ ناظرین اکرام السلام علیکم ورحمۃ اللہ۔ ناظرین، اساں جو اج جو जेको मौज़ू आहे फ़ज़ाइल रमज़ान में असां जो मौज़ू सब्र करणु आहे। त सब्र करण जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि ऐं सब्र करण जे लाइ ख़ुदावंद आलम क़ुरान मजीद में छा छा फ़रमायो आहे। सब्र जे बारे में अॼु असां हिन प्रोग्राम में क़ुरान मजीद जूं आयतूं ऐं हदीसूं पेश कंदासीं त सब्र मां मुराद छा आहे ऐं ख़ुदावंद आलम आख़िर एतिरे क़दुरु सब्र जी तलक़ीन छो कई आहे। ऐं ॾिसंदा हलूं त माह मुबारक रमज़ान जेको रहमतनि बरकतनि ऐं फ़ज़ीलतनि जो महीनो आहे, जंहिंमें ख़ुदावंद आलम इंसान ते रोज़ा फ़र्ज़ु कया आहिनि, जंहिं रोज़े जो मतिलबु ई इहो ई थो मिले त सब्र करणु, यानी इंसान रोज़ो रखी करे सब्र थो करे उन्हनि शयुनि खां जिन्हनि खां ख़ुदावंद आलम मना कयो आहे। त नाज़रीन इकराम, जॾहिं ही माह मुबारक रमज़ान में अञा कुझु ॾींहं बाक़ी हुया त उन वक़्तु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु ख़ुतबो इरशाद फ़रमाइनि था। उन ख़ुतबे में फ़रमाइनि था त ऐं इंसानो, तव्हां वटि ही माह फ़ज़ीलतनि रहमतनि ऐं मग़फ़िरतनि वारो अची रहियो आहे। ही माह अहिड़ी बरकत अहिड़ी रहमत वारो महीनो आहे जो हिन जा ॾींहं ॿियनि महीननि जे ॾींहंनि खां अफ़ज़ल आहिनि। हिन महीने जूं रातूं ॿियनि महीननि जे रातनि खां अफ़ज़ल ऐं बहितरीन आहिनि ऐं हिन महीने जा जेके जूं घड़ियूं आहिनि उहे घड़ियूं ॿियनि महीननि जे घड़ियुनि खां टाइमनि खां अफ़ज़ल आहिनि। अॻिते ख़ुदा जो रसूल छा थो फ़रमाए त ऐं इंसानो, ऐं ईमान आणण वारो, ही माह मुबारक रमज़ान ख़ुदा जे तरफ़ां तव्हांखे अता कयो वियो आहे त जीअं हिन माह में तव्हां रोज़ा रखी करे ख़ुदावंद आलम जी ख़ुशनुदी हासिलु कयो ऐं हिन माह मुबारक में तव्हां ख़ुदावंद आलम खां इहा दुआ घुरंदा हलो त जी तव्हांखे ख़ुदा रोज़े रखण जी तौफ़ीक़ इनायत करे ऐं हिन माह में तव्हांखे क़ुरान पाक जे पढ़ण जी ऐं उन जे तिलावत करण जो शौक़ु ऐं उन जी तौफ़ीक़ इनायत करे। त नाज़रीन, अॻिते रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ई फ़रमाइनि था त ही माह उहो महीनो आहे, उहो फ़ज़ीलतनि ऐं बरकतनि वारो महीनो आहे जंहिंमें ख़ुदावंद आलम जन्नत जा दरवाज़ा खोले थो ऐं जहन्नुम जा दरवाज़ा बंदि थो करे ऐं हिन ई माह में ख़ुदा शैतान खे ज़ंजीरनि में जकड़े थो छॾे। त यानी इन लफ़्ज़ मां इहा ख़बर थी पए त ख़ुदावंद आलम नथो चाहे त हिन माह में मुंहिंजे कंहिं बंदे खे शैतान मुंहिंजे ज़िक्र खां परे करे छॾे। त नाज़रीन, ॾिसंदा हलूं त अॻिते ख़ुदा जो हबीब छा थो फ़रमाए। रहमतुल आलमीन फ़रमाए थो त ऐं इंसानो, तव्हां वटि हिकु अहिड़ो माह अची रहियो आहे जंहिंमें अगरि तव्हां साहु खणंदो, तव्हांजो साहु खणण बि उन में तस्बीह शुमारु आहे। अगरि तव्हां इन में निंड कंदो, सुम्हंदो, तव्हांजी इबादत में शुमारु आहे। त नाज़रीन, अञा ॾिसंदा हलूं त हदीसनि में मिले थो त हिन माह मुबारक जा जेके इंसान रोज़ा रखे थो त रोज़ा रखण सां इंसान जे वात मां जेका बदबू थी अचे त ख़ुदावंद आलम खे रोज़ेदार जे वात जी उहा बदबू मुश्क खां वधीक पसंदि आहे ऐं ख़ुदावंद आलम पंहिंजा फ़रिश्ता मोकिलींदो आहे त वञो ऐं मुंहिंजे हिन रोज़ेदार जे वात जी ख़ुशबू खे सूंघे अचो। त नाज़रीन, ही माह जी एतिरी फ़ज़ीलत छो आहे ऐं हिन माह में ख़ुदावंद आलम रोज़नि जी एतिरी फ़ज़ीलत छो कई आहे। ॾिसंदा हलूं त ख़ुदावंद आलम
हदीस कुदसी में फ़रमाए थो असौमु ली व अना उजज़ा बिही। ख़ुदावंद आलम ईअं थो फ़रमाए त रोज़ो मुंहिंजे लाइ आहे ऐं मां ई हुन जो अजर ऐं सवाबु ॾींदसि ऐं मां ई हुन जो अजर आहियां ऐं सवाबु आहियां। ॿिए वरी रवायत मिले थो त ख़ुदावंद आलम ईअं हदीस कुदसी में फ़रमायो आहे त असौमु ली व अना अज्ज़ी बिह, त रोज़ो मुंहिंजे लाइ आहे ऐं मां ई उन जो अजर ॾींदसि। त नाज़रीन, हिते असां ॾिसंदा हलूं त ख़ुदावंद आलम इंसान ते रोज़ा बि फ़र्ज़ु कया आहिनि, ज़कात बि फ़र्ज़ु कयो अथसि, हज बि फ़र्ज़ु कयो अथसि, उन सां गॾोगॾु रोज़ा बि फ़र्ज़ु आहिनि। पर नमाज़ लाइ ख़ुदावंद आलम ईअं नाहे फ़रमायो त नमाज़ मुंहिंजे लाइ आहे, उन जो अजर मां ॾींदसि। ऐं न ई ख़ुदावंद आलम ज़कात लाइ ईअं फ़रमायो आहे त ज़कात अदा कयो, उन जो अजर मां ॾींदसि। न ई हज जे लाइ ख़ुदावंद आलम ईअं फ़रमायो आहे। पर ॾिसूं था त माह मुबारक जा जेके रोज़ा आहिनि उन्हनि जी एतिरी फ़ज़ीलत आहे जो ख़ुदावंद आलम जेको बरहक़ वाहिद ख़ुदा आहे उहो छा थो फ़रमाए त असौमु ली, रोज़ो मुंहिंजे लाइ आहे ऐं मां ई उन जी जज़ा ॾींदसि। छो भला ख़ुदावंद आलम रोज़े जी जज़ा पाण थो ॾियणु चाहे, ॿियनि इबादतनि जे लाइ ईअं नथो चवे त ॿियूं इबादतूं मुंहिंजे लाइ आहिनि, मां उन्हनि जी जज़ा ॾींदसि। रोज़े लाइ छो थो चवे? त नाज़रीन किराम ॾिसंदा हलूं त ॿियनि इबादतनि में इंसान खे कुझु कम अंजाम ॾियणा पवंदा आहिनि। जहिड़े तरीक़े सां इंसानु नमाज़ पढ़ंदो आहे त नमाज़ लाइ वुज़ू कंदो आहे, नमाज़ लाइ क़याम कंदो आहे, नमाज़ में रुकू कंदो आहे, नमाज़ में सुजूद, नमाज़ में तशहद, नमाज़ में इस्तग़फ़ार पढ़ंदो आहे। अहिड़े तरीक़े सां हज जे लाइ इंसान खे हज करण लाइ काबतुल्लाह ॾांहुं वञिणो थो पए ऐं ज़कात जे लाइ बि इंसान खे पंहिंजे माल मां ख़ुदा जे राह में ॾियणो थो पवे। पर ही वाहिद क़िस्म जी इबादत आहे रोज़ो, जंहिंमें इंसान खे कुझु ॾियणो नथो पवे, बल्कि ख़ुदावंद आलम जिन शयुनि खां मना थो करे उन खां रुकणो थो पवे। ॾिसंदा हलूं त ख़ुदा नथो चवे ही कमु कयो, बल्कि ख़ुदावंद आलम रोज़े में इंसान खे चवे थो तोखे ही कमु नाहे करिणो। रोज़े में ख़ुदा छा थो फ़रमाए त तोखे खाइणो बि नाहे, तोखे पीअणो बि नाहे, सुबुह सादिक खां वठी करे तोखे मग़रिब जे अज़ान जे ताईं तोखे खाइणो पीअणो नाहे ऐं उन्हनि शयुनि खां बि तोखे परहेज़ करिणो आहे जेके रोज़े खे बातिल कनि थियूं, जेके रोज़े जे सवाब खे घटाइनि थियूं। तोखे पंहिंजे अखियुनि सां बि उहे कम नाहिनि करणा जंहिंखां ख़ुदावंद आलम मना कयो आहे। तोखे पंहिंजे ज़बान सां बि अहिड़ा कम नाहिनि करणा, अहिड़ा अल्फाज़ नाहिनि चवणा जंहिंखां ख़ुदावंद आलम मना कयो आहे। तोखे पंहिंजे कन सां अहिड़ा अल्फाज़, अहिड़ियूं ॻाल्हियूं नाहिनि ॿुधणियूं जंहिंखां ख़ुदावंद आलम मना कयो आहे। ॾिसूं था त ही वाहिद इबादत आहे रोज़ो, जंहिंमें ख़ुदावंद आलम इंसान खे मना थो करे, रोके थो त ऐं इंसान तोखे ही कमु अंजाम नाहे ॾियणो। जॾहिं तूं ही कमु जंहिंखां मां तोखे मना कयो आहे अंजाम न ॾींदे त मां ख़ुदा जेको रब जलील आहियां, जेको हिन दुनिया ॿिन्ही जहाननि खे ख़लक़ण वारो आहियां, ॿिन्ही जहाननि में मख़लूक़ात ऐं रिज़्क़ पहुचाइण वारो आहियां, उहो ख़ुदा मां चवां थो त ही रोज़ो मुंहिंजे लाइ आहे ऐं इन जो अजर बि मां ॾींदसि। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त ख़ुदावंद आलम ॿियनि इबादतुनि लाइ छो नाहे चयो, फ़क़ति रोज़े लाइ रोज़े जी एतिरी फ़ज़ीलत, एतिरी अज़मत छो ख़ुदावंद आलम इन जी अज़मत छो एतिरी कई आहे। जॾहिं रवायतुनि में असां नज़र था विझूं, हदीसूं जॾहिं असां मुतालो था कयूं त हदीसनि में असांखे मिले थो त रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था जेको इंसान रोज़ो रखे थो उन लाइ ॿ ख़ुशियूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ी ख़ुशी उन रोज़ेदार लाइ अफ़्तार जे वक़्तु हूंदी आहे ऐं ॿी ख़ुशी उन रोज़ेदार लाइ ख़ुदावंद आलम सां मुलाक़ात करण वारो टाइम हूंदो आहे। हाणे ॾिसंदा हलूं त ख़ुदावंद आलम सां जॾहिं उहो इंसानु मुलाक़ात थो करे त उहो कहिड़ो टाइम आहे, कहिड़ो ज़मानो आहे। त हदीस में ॿुधायो थो वञे उहो ज़मानो, उहो टाइम जॾहिं क़यामत अची वेंदी, मैदान महशर में रोज़े महशर इंसान खे पंहिंजा नामाए आमाल ॾिना वेंदा त उन वक़्तु जॾहिं ही इंसानु पंहिंजे रोज़े जे सवाब खे ॾिसंदो त उन वक़्तु ही ख़ुशि थींदो ऐं चवंदो त काश के सॼो साल माह रमज़ान हुजे हा ऐं मां ईअं रोज़ा रखां हा।
त नाज़रीन इकराम, आख़िर रोज़े जी एतिरी फज़ीलत छो जो इंसान इन रोज़े में सब्र थो करे, इन रोज़े में खाइण पीअण खां सब्र थो करे, उन्हनि ॻाल्हियुनि खां परहेज़ थो करे जंहिंखां ख़ुदावंद आलम मना कयो आहे। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त इन रोज़े में इंसान जेको सब्र थो करे, इन जी जेका एतिरी अज़मत ऐं फ़ज़ीलत आहे उहो छो आहे। रवायतूं ॿुधाइनि थियूं ऐं क़ुरान मजीद में जॾहिं असां सब्र जे बारे में आयतूं ॾिसूं था त ख़बर थी पए त ख़ुदावंद आलम क़ुरान में 70 मक़ामात ते सब्र करण जो हुकुम ॾिनो आहे, सब्र जे करण जे बारे में चयो आहे इंसान खे। उन खां अलावा सब्र करण जे बारे में 10 जॻहनि ते सब्र जो हुकुम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुकुम ॾिनो अथनि त ऐं रसूल तोखे हिन जाइ ते सब्र करिणो आहे, यानी रसूल सां उन सब्र जो तालुक़ु ॾेई करे ख़ुदावंद आलम 10 मक़ामनि ते सब्र जो हुकुम ॾिनो आहे। कहिड़े तरीक़े सां, जहिड़े तरीक़े सां सूरह आले इमरान जी आयत नंबर 200 में ख़ुदावंद आलम इरशाद फरमाए, छा थो फरमाए, रब जलील फरमाए थो, या अय्युहल्लज़ीन आमनू, ख़ुदावंद आलम हिते बि ईमान वारनि सां मुखातिब थो थिए। जहिड़े तरीक़े सां ख़ुदावंद आलम जॾहिं रोज़ा फ़र्ज़ कया उन आयत में बि मोमिननि सां मुखातिब थो थिए त या अय्युहल्लज़ीन आमनू कुतिब अलैकुमुस्सियामु कमा कुतिब अलल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। त इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम फरमाइनि था त इन जेको रोज़े फ़र्ज़ करण वारी आयत में ख़ुदावंद आलम ईमान आणण वारनि सां मुखातिब थिए थो, मोमिननि सां मुखातिब थिए थो। जॾहिं असां इन आयत नज़र था विझूं त इन आयत में मोमिननि सां मुखातिब थियण ख़ुदावंद आलम जो मोमिननि जे दिलनि खे ख़ुशी थो पहुचाए। त याने ख़ुदा मोमिननि सां मुखातिब आहे, काफ़िरनि सां नाहे मुखातिब। ख़ुदा छा थो फरमाए त ऐं मोमिनो, ऐं उहे जिन्हनि मूं ते ईमान आंदो मां उन्हनि ते रोज़ा थो फ़र्ज़ कयां। अहिड़े तरीक़े सां ख़ुदावंद आलम हिते छा थो फरमाए त या अय्युहल्लज़ीन आमनू आमनुस्बिरू, ख़ुदावंद आलम छा थो फरमाए, ऐं ईमान आणण वारो सब्र अख़्तियार कयो, तव्हां सब्र कयो। ख़ुदावंद आलम सब्र अख़्तियार करण जो हुकुम क़ुरान में थो ॾिए। अॻिते ख़ुदा छा थो फरमाए, अॻिते फरमाए थो वसाबिरू, ऐं सब्र ॿियनि खे सेखारियो बि सही, सब्र करणु ॿियनि खे सेखारियो बि सही। ख़ुदावंद आलम अॻिते अञा फरमाए थो, छा थो फरमाए, वराबितू, ऐं हिक ॿिए सां राबता क़ाइमु रखो, हिक ॿिए जे दरमियान में राबता ख़तमु न कयो। नाज़रीन हिते ख़ुदावंद आलम या अय्युहल्लज़ीन आमनुस्बिरू वसाबिरू वराबितू, ख़ुदा छा थो फरमाए, ऐं ईमान आणण वारो सब्र अख़्तियार कयो ऐं सब्र करणु सेखारियो बि सही। उन सां गॾोगॾु पाण में राबता क़ाइमु कयो, पाण में जुदाई ऐं तफ़र्रुक़ो न विझो। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त रोज़े मां मुराद हिकु सब्र आहे, जेको इंसान रोज़ो रखी करे रोज़े में सब्र थो करे उन्हनि शयुनि खां जंहिंमें ख़ुदावंद आलम जिन शयुनि खां मना थो करे। ही जेको सब्र आहे उहो असांखे इस्तक़ामत थो सेखारे। ही रोज़ो असांखे सब्र ऐं इस्तक़ामत थो सेखारे। इन जे करे रोज़ेदार में सब्र हुजणु खपे। जॾहिं सब्र न हूंदसि त रोज़ेदार रोज़ो न रखी सघंदो। जॾहिं रोज़ेदार सब्र अख़्तियार कंदो, पाण में सब्र पैदा कंदो, याने पाण खे उन्हनि शयुनि खां परहेज़ करण जे लाइ पाण में बर्दाश्त आणींदो, त पोइ उन इंसान जो रोज़ो बि मुकमल थी वेंदो। जॾहिं असां ॾिसूं था त रोज़े में इंसान छा थो बर्दाश्त करे, छा में थो सब्र करे, बुख ऐं उन खे बर्दाश्त करे थो, यानी उते बि सब्र करे थो। रोज़ो इंसान खे सब्र ऐं इस्तक़ामत जो दर्स ॾिए थो। रोज़ो इंसान खे सब्र जो मश्क़ कराए थो। रोज़ो इंसान खे प्रैक्टिस कराए थो त तूं सब्र ऐं इस्तक़ामत जे दर्जे ते कीअं फ़ाइज़ थींदे। अहिड़े तरीक़े सां रवायतुनि में मिले थो, हदीसनि में मिले थो त सब्र करणु इंसान जे अधु ईमान में शामिल आहे। जेको बि इंसान सब्र थो करे त यानी उन पंहिंजो अधु ईमान हासिल करे वरितो। त नाज़रीन अहिड़े तरीक़े सां ॾिसंदा हलूं त क़ुरान मजीद जी ॿी आयत आहे सूरह बक़रा जी आयत नंबर 45 में ख़ुदावंद आलम छा थो फरमाए, ख़ुदा फरमाए थो वस्तईनू बिस्सब्री वस्सलात। नाज़रीन हिन आयत में परवरदिगार आलम पंहिंजे बंदनि खे छा थो फरमाए,
पंहिंजे बंदनि खे इहो थो फरमाए त तव्हां मूंखां मदद तलब कयो, मूंखां नुसरत वठो, मूंखां मदद वठो। छाजे ज़रिए सां? नमाज़ जे ज़रिए सां ऐं सब्र जे ज़रिए सां। आख़िर सब्र जो एतिरो मर्तबो छो आहे जो ख़ुदा नमाज़ जहिड़ी इबादत सां गॾोगॾु सब्र जो हुकुम थो ॾिए त ऐं मुंहिंजा बंदो तव्हां मूंखां मदद घुरो। कहिड़े तरीक़े सां? सब्र जे ज़रिए सां ऐं नमाज़ जे ज़रिए सां। हाणे ॾिसंदा हलूं त इते सब्र मां मुराद छा आहे? इते सब्र मां मुराद उहो ई रोज़ो आहे जेको ख़ुदावंद आलम इंसान ते फ़र्ज़ु थो करे त इंसान तूं ही सब्र अख़्तियार कंदे त यानी तूं रोज़े में सब्र अख़्तियार करे रोज़ो रखी वेंदे त मां तुंहिंजी मदद बि कंदसि। ख़ुदावंद आलम फरमाए थो वस्तईनु बिस्सब्रि वस्सलात, मूंखां मदद घुरो। कहिड़े तरीक़े सां? नमाज़ जे ज़रिए सां ऐं सब्र जे ज़रिए सां। इन जो मतिलबु त सब्र हिकु अहिड़ी सुठी सिफ़त आहे जंहिं जे ज़रिए सां ख़ुदावंद आलम इंसाननि जी मदद करे थो, इंसाननि जी नुसरत करे थो। इन मक़ाम ते हिकु हदीस तव्हांजे ख़िदमत में बयानु कंदी हलां त रवायत में मिले थो जेको शख़्स कंहिं शदीद मुसीबत ऐं मुश्किलात में फाथल हुजे उनखे घुरिजे त रोज़ो रखे, रोज़ो रखी करे पंहिंजे परवरदिगार खां मदद तलब करे। जॾहिं कोई इंसान शदीद मुसीबत ऐं मुश्किलात में फासी थो वञे, मुबतला थी थो वञे त उहो इंसान ख़ुदा खां कहिड़े तरीक़े सां मदद घुरे? यानी रोज़ो रखी करे। रोज़े मां मुराद यानी उहो ई सब्र। रोज़े मां मुराद इहो आहे त इंसानु सब्र करे उन्हनि शयुनि खां जिन्हनि खां ख़ुदावंद आलम इंसान खे मना कयो आहे। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त उहे मुश्किलात कहिड़े तरीक़े सां रोज़ो हल थो करे। जहिड़े तरीक़े सां ॿुधाए थो वञे त हज़रत नूह अलैहिस्सलाम जॾहिं पंहिंजे सभिनी क़ौम वारनि खे जेके बि हज़रत नूह अलैहिस्सलाम जे चवण ते हुया उहे जेके आया उन्हनि खे पंहिंजी कश्ती ते जॾहिं हज़रत नूह अलैहिस्सलाम सवार कयो त उन वक़्तु हज़रत नूह फरमायो त तव्हां ख़ुदावंद आलम खां हिन मुश्किल घड़ी में, छो जो तव्हां हींअर कश्ती ते सवार आहियो, हिन वक़्तु जेको पाणी आहे उहो मौजनि सां गॾु अचे थो पियो ऐं तव्हांखे हींअर मुसीबत जो सामनो करिणो आहे, मुसीबत खे मुंहुं ॾियणो आहे। इन जे करे तव्हां ख़ुदा खां मदद तलब कयो। कहिड़े तरीक़े सां? हज़रत नूह थो उनखे ॿुधाए तव्हां ख़ुदावंद आलम खां मदद घुरो रोज़े जे वसीले सां। रोज़ो रखी करे ख़ुदावंद आलम खां पंहिंजे हिन मुसीबत, पंहिंजे हिन मुश्किलात जे हल जे लाइ दुआ घुरो। त नाज़रीन ही जेको सब्र आहे यानी उहो ई रोज़ो ख़ुदावंद आलम जो नबी हज़रत नूह अलैहिस्सलाम हिते पंहिंजे क़ौम वारनि खे इहो न चयो त तव्हां हिते नमाज़ पढ़ी करे ख़ुदा खां मदद घुरो या हिते ज़कात ॾेई करे या हिते ॿियो को सदको ॾेई करे, न। ख़ुदा जो नबी छा थो फरमाए? हज़रत नूह अलैहिस्सलाम फरमाए थो त तव्हां हिते ख़ुदावंद आलम खां रोज़ो रखी करे मदद तलब कयो। जॾहिं तव्हां रोज़ो रखंदव, सब्र अख़्तियार कंदव त ख़ुदावंद आलम तव्हांजे इन मुसीबत खे बि हटाए छॾींदो। यानी रोज़े जे ज़रिए इंसान में सब्र ऐं इस्तक़ामत अचे थो। नाज़रीन असां ॾिसंदा हलूं त रोज़ेदार खे खाइण ऐं पीअण ऐं उन्हनि गुनाहनि खां बचणु यानी उन्हनि ते सब्र करणु, उन मां मुराद रोज़ो आहे। जॾहिं सब्र कंदो त पोइ इंसान जो उहो रोज़ो मुकमल थींदो। अहिड़े तरीक़े सां माह रमज़ान में इंसान पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल थो करे, छो जो इंसान जो नफ़्स चाहींदो आहे त तूं हीअ शइ खा, हीअ शइ पी। जहिड़ो की मसलन पाणी पी या खाधो खा, त जॾहिं नफ़्स इंसान जो उभारे थो इंसान खे उन्हनि शयुनि जे खाइण ते या ग़लति ॻाल्हियुनि ॾांहुं, त इंसान पंहिंजे रमज़ान मुबारक में नफ़्स ते कंट्रोल थो करे, पंहिंजे नफ़्स खे उन्हनि शयुनि ते सब्र करणु सेखारे थो। त यानी इहो नफ़्स ते कंट्रोल करणु जिहाद अकबर सॾाए थो। जहिड़े तरीक़े सां रवायत में मिले थो त हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में उन जा कुझु सहाबी आया, यानी उहे कुझु सहाबी जंग ते विया हुआ। जंग तां जॾहिं उहे फ़तियाब थी करे वापसि था अचनि ख़ुदावंद आलम जे हबीब रहमत लिल आलमीन वटि, त उन वक़्तु ख़ुदा जो हबीब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त मरहबा तव्हां जिहाद असगर करे आया आहियो। जिहाद असगर यानी नंढी जिहाद। त उन वक़्तु सभई सहाबा था पुछनि या रसूल अल्लाह, असां काफ़िरनि सां जंग करे आया आहियूं, असां तलवारनि सां नेज़े सां विढ़ी आया आहियूं, कुझु असां मां ज़ख़्मी थिया आहिनि, कुझु असां मां शहीद थिया आहिनि।
अञा ही जिहाद नंढी जिहाद आहे त पोइ वॾी जिहाद अञा कहिड़ी थींदी। त उन वक़्तु ख़ुदा जो हबीब रहमत लिल आलमीन रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त इहो जिहाद असगर आहे जेको ख़ुदा जी राह में दुश्मननि सां काफ़रनि सां विढ़णु आहे। ऐं जिहाद अकबर उहा जिहाद आहे जंहिंमें इंसानु पंहिंजे नफ़्स सां विढ़े थो, पंहिंजे नफ़्स खे बुराइनि खां ऐं गुनाहनि खां बचाए थो, पंहिंजे नफ़्स खे सब्र करणु सेखारे थो। ॿियनि लफ़्ज़नि में रोज़ेदार बि पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल रखी करे जिहाद अकबर कंदो आहे। त नाज़रीन, असां ॾिसंदा हलूं त इन रवायत में जिते रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त तव्हां साहबियो जिहाद असगर करे आया हो, तॾहिं तव्हां पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल कंदा त यानी तव्हां जिहाद अकबर कयो आहे। त यानी इंसान जेके असां सभई मोमिन हिन माह मुबारक रमज़ान में सभई मोमिनियाणियूं रोज़ा रखंदियूं आहिनि त यानी उन नफ़्स ते कंट्रोल कंदियूं आहिनि, जिहाद अकबर कंदियूं आहिनि, जेको जिहाद असगर खां बि अफ़ज़ल जिहाद आहे, जेको दुश्मननि काफ़रनि सां विढ़ण खां बि अफ़ज़ल तरीन जिहाद आहे नफ़्स खे कंट्रोल करणु। यानी पंहिंजे नफ़्स खे उन्हनि ॻाल्हियुनि खां रोकणु जेके ॻाल्हियुनि खां ख़ुदावंद आलम मना कयो आहे। मिसाल जी तौर ते त इंसानु गिला गीबत खां पंहिंजे नफ़्स खे रोके। जहिड़े तरीक़े सां किथे कचहरी थी रही आहे त उते इंसानु वञे थो, उते ॿिए कंहिंजी ॻाल्हि हली रही आहे, ॿिए कंहिंजी गिला हली रही आहे, जॾहिं इंसानु उन जॻह खां उथी वेंदो या उन्हनि खे रोकींदो या पाण खे गीबत खां परहेज़ कंदो त यानी इहो पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल करणु आहे। अहिड़े तरीक़े सां रोज़ेदार पंहिंजे खाइण पीअण खे बंदि करे पंहिंजी अखियुनि कननि खे पंहिंजे दिलि ते जॾहिं कंट्रोल करे थो त इहो जिहाद अकबर करे थो। यानी जिहाद बि नफ़्स आहे, इहो नफ़्स खे कंट्रोल करणु, नफ़्स सां विढ़णु। त नाज़रीन किराम, माह मुबारक रमज़ान असांखे हिकु अहिड़ो दर्स ॾिए थो, हिकु असांखे इहो बि दर्स ॾिए थो त तव्हां पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल कीअं था करे सघो। आम ॾींहंनि में इंसानु पंहिंजे खाइण पीअण ते कंट्रोल नथो करे सघे, पर माह रमज़ान ही बाबरकत महीनो, ही ख़ुदा जो जेको रहमतनि मग़फ़िरतनि जो महीनो आहे, जेको ख़ुदावंद आलम ताईं पहुचाइण जो महीनो आहे, उहो असांखे ॿुधाए थो तव्हां पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल कीअं था करे सघो ऐं तव्हां जिहाद अकबर वारे दर्जे ते कीअं था फ़ाइज़ थी सघो। उहो असांखे ही माह मुबारक रमज़ान जा रोज़ा असांखे इहो दर्स था ॾियनि। नाज़रीन, असां ॾिसंदा हलूं त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान मुबारक खे सब्र जो महीनो क़रार ॾींदे फ़रमायो आहे त माह रमज़ान माह सब्र आहे। रसूल ख़ुदा छा था फ़रमाइनि त माह रमज़ान माह सब्र आहे, यानी ही महीनो जेको असां वटि ख़ुदा जे तरफ़ां हिकु तोहफ़ो आयो आहे, ख़ुदा जी तरफ़ां हिकु पैकेज थी करे आयो आहे, उहो महीनो माह सब्र यानी सब्र जो महीनो आहे। ख़ुदा जो हबीब फरमाए थो ऐं सब्र जी जज़ा बेहिश्त आहे। रसूल ख़ुदा फरमाइनि था त ही माह रमज़ान माह सब्र आहे ऐं सब्र जी जेका जज़ा आहे, जेको इंसानु सब्र थो करे ख़ुदावंद आलम जे उन्हनि ॻाल्हियुनि खां जेका ख़ुदा रोकियो आहे उन्हनि खां रोके थो, सब्र थो करे त उन इंसान खे जेका जज़ा ॾिनी वेंदी उहा ॿी काई जज़ा न, बल्कि उनखे जज़ा में बेहिश्त ॾिनी वेंदी। त नाज़रीन किराम, ही सब्र जंहिंजे बारे में क़ुरान मजीद में मुख़्तलिफ़ जॻहनि ते ख़ुदावंद आलम फ़रमाए थो। जहिड़े तरीक़े सां ख़ुदावंद आलम छा थो फ़रमाए त मां बि ख़ुदा जेको वहदहू ला शरीक आहियां, उहो ख़ुदा बि मां उन्हनि सां गॾु आहियां जेके सब्र करण वारा आहिनि। जहिड़े तरीक़े सां ख़ुदा फ़रमाए थो इन्नल्लाह मअस्साबिरीन, यानी मां सब्र करण वारनि इंसाननि सां गॾु हूंदो आहियां। अहिड़े तरीक़े सां ॾिसंदा हलूं त क़ुरान मजीद जी तालीमात में बि सब्र जेका सिफ़त आहे हिकिड़ी खे अपनाइण लाइ ऐं ॿियनि ताईं पहुचाइण जे लाइ ख़ुदावंद आलम क़ुरान मजीद में फ़रमाए थो या अय्युहल्लज़ीन आमनुस्बिरु वसाबिरु वराबितु, त ईमान आणण वारो सब्र अख़्तियार कयो, पंहिंजे अंदरि में सब्र आणियो ऐं ॿियनि ताईं इन सब्र खे पहुचायो, ॿियनि खे सब्र सेखारियो ऐं पाण में हिक ॿिए सां राबता क़ाइमु कयो। त नाज़रीन इकराम, अहिड़े तरीक़े सां ॾिसंदा हलूं त असांजा जेके रहबर आहिनि, जेके दीन और दुनिया जा रहबर आहिनि, उहे छा था फ़रमाइनि, उहे निहायत ई ख़ूबसूरत ऐं मन मोहींदड़ अल्फाज़ में ऐं अंदाज़ में फ़रमाइनि था सब्र जी अहमियत जे बारे में त सब्र जेको इंसानु कंदो आहे उन जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि, उन ॾांहुं इशारो कंदे फ़रमाइनि था
त असब्रु मिनल ईमानी, छा था फ़रमाइनि त सब्र ईमान मज़ा आहे, बेमंज़िलती रअसी मिनल जसदी। मासूम फ़रमाइनि था त जेको सब्र जो मक़ाम आहे उहो ईमान सां सब्र जो राबितो अहिड़े तरीक़े सां आहे जहिड़े तरीक़े सां इंसान जे मथे, इंसान जे सर जो राबितो इंसान जे जिस्म सां हूंदो आहे। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त इंसान जा जेके आज़ा आहिनि, इंसान जा जेके हथ आहिनि, पेर आहिनि, अखियूं आहिनि, कन आहिनि, ज़बान आहे, अगरि इन्हनि मां काई बि हिकिड़ी शइ न हुजे, मिसाल अगरि इंसान वटि अखियूं न आहिनि तॾहिं बि इंसानु ज़िंदा रही सघे थो, अगरि इंसान वटि हथ न आहिनि इंसानु ज़िंदा रही सघे थो, अहिड़े तरीक़े सां इंसान वटि कन न आहिनि त इंसानु ज़िंदा रही सघे थो, अहिड़े तरीक़े सां अगरि इंसान वटि पेर या ज़बान न आहे त इंसानु रही सघे थो ज़िंदा, पर अगरि इंसान जे जिस्म सां गॾु सर न हूंदो त इंसानु ज़िंदा न रही सघंदो। अहिड़े तरीक़े सां हिते मासूम फ़रमाए थो त सब्र जी मंज़िलत जेका आहे, सब्र जो जेको राबितो आहे ईमान सां अहिड़े तरीक़े सां आहे जहिड़े तरीक़े सां इंसान जे मथे, इंसान जे सर जो राबितो जिस्म सां आहे। अगरि सर न हूंदो त जिस्म बि बाक़ी न रहंदो, अहिड़े तरीक़े सां जंहिं इंसान में सब्र न हूंदो त उन इंसान में ईमान बि बाक़ी न रहंदो। त नाज़रीन किराम, हीअ सब्र जो राबितो ईमान सां अहिड़ी तरीक़े सां आहे जहिड़े तरीक़े सां सर जो राबितो जिस्म सां, याने जंहिं बि इंसान में इहो सब्र न हूंदो, मासियत ते सब्र या मुसीबत ते सब्र या अतात ते सब्र नाहे इंसान वटि, याने उन इंसान वटि ईमान बि कोन्हे। नाज़रीन अगरि ॾिसंदा हलूं त सब्र जा बि क़िस्म आहिनि, सब्र जा बि क़िस्म आहिनि। असांजे दीन दुनिया जा जेके रहबर आहिनि उहे फ़रमाइनि था त सब्र जा 3 क़िस्म आहिनि। कहिड़ा कहिड़ा? हिकु आहे सब्र जो क़िस्म आहे मुसीबत, मुसीबत ते सब्र करणु, ॿियो वरी मासियत ते सब्र करणु, ऐं टियों वरी अतात ते सब्र करणु। कहिड़े तरीक़े सां? मौला अली अलैहिस्सलाम रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां रिवायत नक़ल कनि था, असब्रु सलासतु अक़साम, याने सब्र जूं 3 क़िस्मूं आहिनि। सब्र अनिल मुसीबह, जेका मुसीबत ते सब्र कई वञे, हिकिड़ी क़िस्म इहा। ॿी क़िस्म असब्रु अनिल मासियह, जेका मासियत ऐं गुनाह ते सब्र कई वञे, हिकु सब्र इहो आहे। ऐं टियों जेको सब्र आहे असब्रु मिनल अताअह, याने जेको अताअत ते सब्र कई वञे, 3 क़िस्म सब्र जी इहा आहे। त नाज़रीन हिन जेके 3 क़िस्मनि ते इंसानु सब्र कंदो त उहो इंसानु साबिर शुमारु थींदो। जेके सब्र जा ही 3 क़िस्म आहिनि, मासियत ते सब्र याने गुनाहनि ते सब्र, ऐं ॿी क़िस्म आहे त मुसीबत ते सब्र, ऐं जेका 3 क़िस्म आहे उहा अतात ते सब्र। कहिड़े तरीक़े सां? हिन रिवायत में, हिन हदीस में जेको असांखे ॿुधायो वियो आहे त इंसानु 3 मक़ामनि ते सब्र करे थो, हिकु मुसीबत ते, ॿियो मासियत ते, ऐं टियों अतात ते। जॾहिं इंसानु इन्हनि 3 जॻहनि ते, इन 3 मक़ामनि ते सब्र कंदो त उहो इंसानु साबिर शुमारु थींदो। मासियत ते कीअं? जहिड़े तरीक़े सां असांखे रवायतुनि में मिले थो त जेको इंसानु गुनाह करण जी ताक़त रखे थो पर गुनाह नथो करे, याने सब्र थो करे, त उहो इंसानु साबिर शुमारु थींदो। अहिड़े तरीक़े सां जेको इंसानु अतात में सब्र कीअं आहे? जहिड़े तरीक़े सां इंसानु ख़ुदावंद आलम जी इबादत में ज़हमतूं बर्दाश्त करे थो, याने रोज़ो रखी करे बुख ऐं उनखे बर्दाश्त करे थो, इन ते सब्र करे थो। ऐं अगरि नमाज़ जे लाइ कपिड़ा बदिलाए थो, नमाज़ जे लाइ पंहिंजो टाइम कढी करे नमाज़ खे ॾिए थो, इन में जेका अतात में फ़रमान बरदारी में जेको सब्र करे थो, इहो अतात में सब्र आहे। अहिड़े तरीक़े सां मुसीबतूं जेके इंसान ते अचनि थियूं, जेके नंढियूं मुसीबतूं हूंदियूं आहिनि, वॾियूं मुसीबतूं हूंदियूं आहिनि, उन्हनि ते अगरि इंसानु सब्र थो करे त इंसानु उहो साबिर शुमारु थो थिए। त इन हदीस में मासूम ॿुधाइनि था त सब्र 3 क़िस्मनि जा आहिनि, हिकु मासियत ते सब्र, ॿियो मुसीबत ते सब्र, ऐं 3 अता ते सब्र। अहिड़े तरीक़े सां अगरि ॾिसंदा हलूं त ख़ुदावंद आलम क़ुरान मजीद में कहिड़नि इंसाननि जी मदह करे थो, कहिड़नि इंसाननि जी तारीफ़ करे थो। ख़ुदावंद आलम क़ुरान मजीद में सब्र करण वारनि जी मदह करे थो ऐं उन्हनि जी तारीफ़ करे थो जेके दुनियावी ऐं मादी मुश्किलातुनि खे बर्दाश्त कंदे ख़ुदावंद आलम जी रज़ा ते राज़ी रहनि था। अहिड़े तरीक़े सां ख़ुदावंद आलम क़ुरान मजीद में फ़रमाए थो,
वबशिर स्वाबिरीन, ख़ुदावंद आलम छा थो फ़रमाए त ऐं मुंहिंजा हबीब बिशारत ॾे, ख़ुशख़बरी ॾे सब्र करण वारनि खे। ख़ुदावंद आलम इते सब्र करण वारनि जी मदह ऐं उन्हनि जी हमद बयानु करे थो, उन्हनि जी तारीफ़ खे बयानु थो करे त ऐं मुहम्मद, ऐं मुंहिंजा हबीब, ऐं मुंहिंजा पैगम्बर, तूं बिशारत ॾे सब्र करण वारनि खे। अल्लदीन इदा असाबतहुम, जॾहिं हुननि ते मुसीबत अचे थी त हू सब्र कनि था। असाबतहुम मुसीबतुन क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। ख़ुदावंद आलम छा थो फ़रमाए त ऐं मुहम्मद, ऐं मुंहिंजा पैगम्बर बिशारत ॾे, ख़ुशख़बरी ॾे उन्हनि सब्र करण वारनि खे जिन्हनि ते जॾहिं मुसीबत अचे थी त उहे चवनि था त इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, यानी असां ख़ुदा जे तरफ़ खां आया आहियूं ऐं वापसि ख़ुदा वटि ई वेंदासीं। उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम, ख़ुदावंद आलम छा थो फ़रमाए त इहे उहे इंसान आहिनि जिन्हनि ते मां ख़ुदा सलवात ऐं रहमतूं मोकिलियां थो। मिर रब्बिहिम व रहमतुन, ऐं ख़ुदा जी रहमत उन्हनि ते नाज़िल थिए थी। व उलाइका हुमुल मुहतदून, ऐं हिदायत बि ख़ुदा जी उन्हनि खे मिले थी जेके सब्र करे ऐं इहो था चवनि त असां ख़ुदा जे तरफ़ खां आया आहियूं ऐं ख़ुदा जे तरफ़ ई वापसि वेंदासीं। त नाज़रीन, हिन आयत करीमा में ख़ुदावंद आलम सब्र करण वारनि जूं ख़ुसूसियतूं बयानु थो करे, उन्हनि जी मदह करे थो त ऐं मुहम्मद तूं बिशारत ॾे, तूं ख़ुशख़बरी ॾे उन्हनि इंसाननि खे जेके सब्र था कनि। जॾहिं उन्हनि ते मुसीबत नाज़िल थी थिए त उहे चवनि था त असां ख़ुदा जे तरफ़ खां आया आहियूं ऐं वापसि ख़ुदा वटि वेंदासीं। ऐं ही उहे इंसान आहिनि जिन्हनि ते मां ख़ुदा सलवात ऐं रहमत मोकिलियां थो, ऐं मूं ख़ुदा जी हिदायत बि अहिड़नि इंसाननि खे मिले थी जेके सब्र कंदड़ आहिनि। त नाज़रीन, त ख़ुदावंद आलम बि सब्र करण वारनि खे केतिरो पसंदि थो करे, जेके मुसीबत ते सब्र कनि था ऐं जेके ख़ुदा जी आयत जी तिलावत कनि था, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। त ख़ुदा फ़रमाए थो मां पंहिंजूं रहमतूं, मां पंहिंजा सलवात बि उन्हनि बंदनि ते मोकिलियां थो जेके सब्र कनि था मुसीबत ते, ऐं मां ख़ुदा उन्हनि जे लाइ हिदायत मोकिलियां थो जेके सब्र कनि था। त नाज़रीन, अहिड़े तरीक़े सां ॾिसंदा हलूं त ख़ुदावंद आलम हदीस कुदसी में बि फ़रमाए थो असौमु ली, यानी त रोज़ो मुंहिंजे लाइ आहे ऐं मां ई उन जी जज़ा ॾींदसि। ख़ुदावंद आलम यानी रोज़े में इंसानु सब्र थो करे, जॾहिं सब्र करे हर उन कम खां पाण खे परे थो रखे जंहिंखां ख़ुदावंद आलम इंसान खे रोकियो आहे, त ख़ुदावंद आलम चवे थो इहो तुंहिंजो सब्र आहे, इन सब्र जी जज़ा तोखे मां ॾींदसि, मूंखां अलावा तोखे ॿियो केरु नथो ॾेई सघे। त नाज़रीन, यानी हिन जो जेको सब्र जी जेका जज़ा आहे, जेको सवाबु आहे, उहो ख़ुदा जी कुदरत खां अलावा ॿियो केरु नथो ॾेई सघे। ऐं ख़ुदा चवे थो इन तुंहिंजे सब्र जेको रोज़े में कयो अथई बर्दाश्त, इन जी जज़ा मां तोखे ॾींदसि। ॾिसंदा हलूं त अगरि हिन दुनिया में, हिन मुआशिरे में इंसान जेके गुरबतनि में, मुसीबतनि में सब्र कनि था त उनखे कहिड़ो अज्र थो मिले, उन्हनि खे कहिड़ो सवाबु, कहिड़ी मंज़िलत, उन्हनि खे कहिड़ो दर्जो थो मिले। त रवायत में मिले थो त जेके इंसान पंहिंजी गुरबत जे माहौल में सब्र कनि था त उन्हनि खे शहीदनि खां वधीक बुलंद दर्जो थो मिले। रवायतूं ॿुधाइनि थियूं त जॾहिं जेके ख़ुदावंद आलम जे राह में शहीद थियण वारा आहिनि, उहे जॾहिं बेश्त में मोकिलिया वेंदा, जॾहिं ख़ुदा जे राह में शहीद थियण वारा बेश्त में मोकिलिया वेंदा त उन वक़्तु शहीद ख़ुदा जे बारगाह में सवाल कंदा त परवरदिगारा, छा असांखां पहिरियां बि तो हिन मर्तबे ते, हिन जॻह ते कंहिंखे रहायो आहे, कंहिंखे असांखां पहिरियां घुरायो आहे? त ख़ुदावंद आलम फ़रमाए थो हा, त ऐं मुंहिंजे राह में शहीद थियण वारो, ऐं मुंहिंजे राह में तकलीफ़ूं झेलण वारो, ज़ख़्मी थियण वारो, तव्हां खां पहिरियां बि हिन मर्तबे ते मूं उन्हनि खे विहारियो आहे जेके गुरबत ते सब्र कनि था। कहिड़े तरीक़े सां ॾिसंदा हलूं त जेको ख़ुदा जी राह में शहीद थिए थो त उहो शहीद थियण लाइ जॾहिं वञे थो त उनखे तीर बि लॻनि था, उनखे तलवार बि, उनखे हर क़िस्म जा ज़ख़्म मिलनि था, पर उन्हनि खां बि वधीक अजरो सवाबु सब्र करण वारे खे कीअं? ख़ुदावंद आलम फ़रमाए थो त ऐं शहीदो, तव्हां ते हिकिड़े ॾींहं में इहा सख़्ती बर्दाश्त कई, तव्हां हिकिड़े ॾींहं में शहीद थिया हो,
पर जेको गुरबत में सब्र थो करे त उहो रोज़ पंहिंजी गुरबत में पंहिंजी इन मुसीबत खे पंहिंजी इन तकलीफ़ खे बर्दाश्त थो करे। इन जे करे मां तव्हां खां बि बुलंद दर्जो उन्हनि इंसान खे ॾिनो आहे जेके साबरीन आहिनि, जेके सब्र करण वारा आहिनि। त नाज़रीन, ख़ुदावंद आलम बेसब्र करण वारनि खे केतिरो चाहे थो ऐं केतिरो पसंदि थो करे जो उन्हनि खे शहीदनि खां बि बुलंद दर्जो थो अता फ़रमाए। ॾिठो थो वञे त रवायतुनि में इहो बि मिले थो त जेको शहीद ख़ुदा जे राह में थिए थो, जेको ख़ुदा जे रस्ते ते निकिरे थो त मां पंहिंजी जान ख़ुदा जे राह में ॾियां, त रवायतूं इहे ई ॿुधाइनि थियूं त जॾहिं उन शहीद जे जिस्म मां रत जो फुड़ो, खून जो फुड़ो वञी करे ज़मीन ते किरे थो त उन शहीद जा समूरा गुनाह माफ़ थी था वञनि। पर अगरि ॾिठो वञे त ख़ुदा सब्र करण वारनि जे दर्जे खे बि शहीदनि जे दर्जे खां अफ़ज़ल कयो आहे। त शहीद तव्हां मुंहिंजे राह में शहीद थियो था, पर जेको गुरबत ते सब्र करे थो इंसान, उहो रोज़ पंहिंजी गुरबत ते तकलीफ़ूं बर्दाश्त करे थो, पंहिंजी गुरबत ते मुसीबतूं बर्दाश्त करे थो। इन जे करे मां हिन सब्र करण वारे जो दर्जो तव्हां शहीदनि खां बि बुलंद करे छॾियो आहे। नाज़रीन, असां जेको हिन फ़ज़ाइल रमज़ान जे प्रोग्राम में सब्र जे मौज़ू ते ॻाल्हायो आहे, सब्र ख़ुदावंद आलम जंहिंजे बारे में क़ुरान मजीद में 70 मक़ामात ते हुकुम ॾिनो आहे त इंसानो सब्र अख़्तियार कयो। ऐं ख़ुदा इहो बि थो फ़रमाए त जेको सब्र अख़्तियार करे थो, मां ख़ुदा ख़ुदि उन इंसान सां गॾु आहियां। ऐं ख़ुदावंद आलम छा थो फ़रमाए त जेको इंसान रोज़ो थो रखे त रोज़े जो सवाबु मां ॾींदसि, मां ख़ुदा ॾींदसि। यानी रोज़े मां मुराद उहो ई सब्र आहे जेको इंसान अंजाम थो ॾिए। त हिन माह मुबारक रमज़ान में जॾहिं इंसान सब्र करे थो, हर अमल में रोज़ो रखी करे पाण खे उन्हनि शयुनि खां सब्र थो अख़्तियार कराए जंहिं खां ख़ुदावंद आलम रोकियो आहे, त ख़ुदावंद आलम उन इंसान खे उहो दर्जो थो अता फ़रमाए जेको शहीदनि खां बि बुलंद दर्जो आहे। त नाज़रीन, असांजो अॼु प्रोग्राम में इहा ई असांजी दुआ आहे त ख़ुदावंद आलम हिन माह फ़ज़ीलत, माह रहमत में, माह मग़फ़िरत में असांखे सब्र करण जी तौफ़ीक़ इनायत फ़रमाए ऐं सब्र जे तालीमात ते अमल करण जी तौफ़ीक़ इनायत फ़रमाए। असांजो अॼु जो ही दर्स, असांजो अॼु जो ही प्रोग्राम एसि ताईं हुयो। ॿिए प्रोग्राम में ॿिए मौज़ू सां गॾु तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसि ताईं असांखे इजाज़त ॾियो। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।